अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं मूंसां गॾु हिन बुलेटिन में साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं IMF में कर्ज़ जी नई किस्त लाइ ॻाल्हियूं। माशी टीम टैक्स हासिलात ऐं माली कारकर्दगी जी डेटा IMF सां शेयर करे छॾी। ज़रियनि मूजिबि IMF टैक्स हदफ़ पूरा न थियण ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में बाज़ाब्ता ॻाल्हियूं 29 सेप्टेम्बर खां शुरू थींदियूं। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी अमरीकी सदर सां अहम मुलाक़ात। शहबाज शरीफ पारां सदर ट्रंप खे पाकिस्तान जे दौरे जी दावत। ॿिन्ही मुल्कनि विच में सिक्योरिटी ऐं इंटेलिजेंस तावन वधाइण ते इत्फ़ाक़। वज़ीर आज़म पारां अमरीकी कंपनियुनि खे IT ज़राअत खाणियुनि जी खोटाई ऐं मादनियात में सीड़पकारी जी दावत। मुलाक़ात में अमरीकी नायब सदर ऐं परॾेही वज़ीर बि मौजूद हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अमरीकी सदर पाक भारत जंग रोके ॾखण एशिया खे वॾे साने खां बचायो। डोनाल्ड ट्रंप जे करे पाक अमरीका लाॻापा मज़बूत थी रहिया आहिनि। सिंध काबीना में वधीक हिकु वज़ीर जो इज़ाफ़ो। इस्माइल राहू खे सूबाई वज़ीर मुक़ररु कयो वियो। गवर्नर हाउस में हलफ़ वारी तक़रीब। गवर्नर सिंध कामरान टिसूरी इस्माइल राहू खां सूबाई वज़ीर तौरु हलफ़ वरितो। सईद गनी खां बल्दियात खाते जो कलमदान वापसि वठी नासिर शाह खे ॾियण जो फ़ैसिलो। श्याम सुंदर खे वज़ीर आला जो ख़ासि मामून बणाइण जो इम्कान। सिंध हुकूमत हारियुनि लाइ 55 अरब रुपयनि जी ज़रई पैकेज जो ऐलान करे छॾियो। सीनियर वज़ीर शजील मेमन चयो आहे त पैकेज तहत 25 एकड़ ज़मीन रखंदड़ हारियुनि खे बिज बाण ऐं ज़रई दवाऊं ॾींदासीं। हारियुनि खे DAP जी हिकु बोरी ऐं यूरिया बाण जूं ॿ बोरियूं ॾिनियूं वेंदियूं। पैकेज सां 22 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शजील मेमन चयो आहे त बेनज़ीर कार्ड ज़रिए हारियुनि जी रजिस्ट्रेशन करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदार जी पॉलिसी आहे त हारी मज़बूत थियनि। सिंध में पेंशन रूल्स में तब्दीली ख़िलाफ़ सरकारी मुलाज़िमनि जी अॼु चौथे ॾींहुं बि हड़ताल। स्कूलनि, इस्पतालनि ऐं सरकारी ऑफिसनि जी तालाबंदी, एहतिजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा। कराची, हैदराबाद, लाड़काने ऐं मीरपुर ख़ास में उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि जो एहतिजाज जारी। सखर, खैरपुर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, गोटकी ऐं ठठे में बि तालाबंदी। टंडोलियार, दादू, मेहड़, काज़ी अहमद, सकरन ऐं शेदात कोट में बि मुज़ाहिरा। ठारूशाह, नवकोट, मीरो खान, चंबड़, डोरो नारो ऐं जमाल शाह में मुलाज़िमनि रोडनि ते निकिरी आया। कुनरी, मलकानी शरीफ, संजर चांग, वगड़ वार ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाज। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस अॻवाननि चयो आहे त पेंशन रूल्स में कयल तरमीम ख़तम थियण ऐं जाइज़ मुतालबनि जी मंशा ताईं एहतिजाज जारी रहंदो। कंडियारो वेझो सोलंगी बिरादरी जे बिंदुरनि में जहिड़ो। हाई स्कूल जो उस्ताद नौजवान धीअ समेत क़तल। ॻोठ हारून सोलंगी में घरू अणवण तां जहिड़ो। फायरिंग में उस्ताद ममताज सोलंगी ऐं संदसि धीअ समीरा सोलंगी क़तल थी वई। वारसनि मूजिबि जवाबदार सलीम पंहिंजे घर वारी समीरा ऐं सोहरे ममताज सोलंगी खे क़तल करे फरार थी वियो आहे।